अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अलम यअनि लिल्लज़ीना आमनू अन तख़शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पोखणी अथई तपोख पोखणी अथई तपोख न तवी दई मुंद चढ़ी पानी थी दुई पो यारो पोइ सुकी थी दई सोक यार जिते लुणंदो सजो लोक मता सिकी हिकिड़े संगला छो त जॾहिं साथी अड़नि थे सदक यई तॾहिं ॿुधई ना बोड़ी हमराही तन हो तन सां तो जुदऊं ना जोड़ी पलव जाम पुनल जो तो झलियो ना डोड़ी हाणे नाहक निदोरी थी कबरन में कुकू करी हाणे नाहक निदोरी थी रिणन में
अज जो ही गोठ मोहम्मद रमजान दाहिरी जे अंदर मोहतरम इमाम बख्श दाहिरी साहब ऐं धनी बख्श दाहिरी साहब पंहिंजे मिठड़े बाबा मरहूम मगफूर अब्दुल रहीम जे दरजात जे बुलंदी जे खातिर मरहूम जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां अल्लाह जे जिक्र जी ऐं मुझे महबूब मुस्तफा जे दुरूद जी महफिल सजाई आहे। अल्लाह ताला जा अणगणिया एहसान जंहिं मुझे करीम रब तव्हां असां गुनाहगारनि खे पंहिंजे जिक्र जे महफिल में अचण जी तौफीक अता फरमाई। हिन वक्त तव्हां सां खां वधीक अकुल वारा माण्हू बि दुनिया में दुनिया जे कमकार में हूंदा। तव्हां असां खां वधीक सुहिणा सेवता माण्हू बि दुनिया जे कमकार में हूंदा। तव्हां असां खां वधीक इल्म वारा, ज़हन वारा, इज़त वारा, सोचण वारा दुनिया जे कमकारनि में हूंदा। पर तव्हां असां पंहिंजे पाण खे छो न खुश नसीब समझो जो ही घड़ियूं मुझे रब पंहिंजे याद में तव्हां असांखे नसीब फरमाई। जिंदगीअ जो कोई भरोसो नाहे। उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे। सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। काई खबर नाहे तव्हां असांखे पंहिंजी ज़िंदगीअ जी, लेकिन मुझे रब करीम जा एहसान जंहिं कुछ घड़ियूं ज़िंदगीअ में तव्हां ऐं असांखे पंहिंजे याद में वेहण जी तौफीक अता फरमाई आहे। अल्लाह जे जिक्र जी महफिल में वेहण इहा का नंढड़ी ॻाल्हि कोन्हे का, पर मुंहिंजा मिठड़ा ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं हिन दुनिया खां तव्हां सां रुख़सत थींदासीं। पोइ जॾहिं तव्हां असांखे हिन घड़ियुनि जो अजुर मिलंदो पोइ चवंदासीं ओ मुंहिंजा मौला हिकिड़ो दफ़ो छॾ, अल्लाह से हिकिड़ो दफ़ो मोकल ॾे, तुंहिंजे दर खां ॿाहिरि कोन निकिरंदासीं। पर गुज़रा हुआ ज़माना आता नहीं दोबारा, फिर हाफिज़ खुदा तुम्हारा। हींअर जेको तव्हां सां अल्लाह जे ज़िक्र में वेठा आहियूं अणॾिठो सौदो था कयूं। न खुदा खे ॾिठो थो, न जन्नत खे ॾिठो थो, न जहन्नम खे ॾिठो थो, न वरी पंहिंजे महबूब आका जो उहो पाक ज़मानो तव्हां सां ॾिठो आहे। 1400 साल गुज़री विया आहिनि, लेकिन केॾा न तव्हां सां खुश नसीब हो, खुश नसीब हो। 1400 साल गुज़रण जे बावजूद अॼु बि महबूब मदीने वारे मीर जो नालो था ॿुधूं त जिस्म में हिकिड़ी अजीब कैफियत पैदा थी। इहा ई बुनियादी शइ। मुंहिंजा दोस्त सादा जुमला, सादो अंदाज़, इहा ई बुनियादी शइ जेको कननि खां ॿोड़ो आहे उनजे भर में दुहल वॼाए उनखे ख़बर पवंदी कान ख़बर पवंदी। जेको चरियो आहे उन जा केतिरियूं ॻाल्हियूं कयो ख़बर पवंदी कान ख़बर पवंदी। यानी समझ उनखे ईंदी आहे जंहिंखे अकुल हूंदो आहे, ॿुधंदो उहो आहे जंहिंखे कन हूंदा आहिनि, पर ज़ाइक़ो उनखे नसीब थींदो आहे जंहिंखे वात हूंदो आहे। कन मां का बि शइ विझबी त ज़ाइक़ो ईंदो कोन ईंदो, पर जे वात मां विझबी त ज़ाइक़ो ईंदो न। यानी ज़ाइक़े जे लाइ वात जो हुजणु ज़रूरी आहे, ॿुधण जे लाइ कननि जो हुजणु ज़रूरी आहे, सोचण जे लाइ दिमाग़ जो हुजणु ज़रूरी आहे। मदीने वारे मीर सां मोहबत करण लाइ वरी दिलि जो हुजणु ज़रूरी आहे। छो त दुनिया जो तमाम वात में ज़ाइक़ो महसूस थींदो,
पर महबूब जे मोहब्बत ऐं प्यार जो बि ज़ाइको आहे, उहो ज़ाइको दिल में महसूस थींदो। कीअं महसूस थींदो आहे? जॾहिं महबूब जो नालो कननि ते अचे ऐं दिल मां हिकिड़ी अजीब कैफ़ियत पैदा थिए त पोइ पक सम्झ त तुंहिंजो कनेक्शन गॾिजी वञे। यकीन सम्झ। पर जेकॾहिं महबूब जो नालो तुंहिंजा कन ॿुधनि था पिया, लेकिन जिस्म में का बि तब्दीली कोन्हे, जिस्म में कुछ भी महसूस नथो करी, त पोइ पक सम्झ त ज़िक्र त महबूब जो हली रहियो आहे, पर तुंहिंजो अञा कनेक्शन महबूब सां कोन गंढियो आहे। छो त कनेक्शन गंढिजण जे लाइ ज़रूरी आहे थोरो 6-7 तारूं हूंदियूं आहिनि बिजलीअ जे तार में, हिकिड़ी बि रुॻी न किथे बिजलीअ जे कनेक्शन में रुॻी तार थोरी बि लॻंदी आहे, घणो न त थोरो त बल्ब ॿरंदो या कोन ॿरंदो। जे सॼी तार मिली वई पोइ त माशाअल्लाह फुल पावर ईंदो, पर जे थोरो 6-7 तारुनि मां हिकिड़ी तार बि लॻंदी आहे न त कुझु न कुझु बल्ब ॿरंदो आहे। त ऐं मुस्लमान सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि पंहिंजे दिल में पकी रखी छॾ त महबूब सां दिल जो कनेक्शन मिलाइण ऐं मिलण जी इहा निशानी आहे त महबूब जो ज़िक्र आलो थिए त जिस्म में हिकिड़ी अजीब तब्दीली महसूस थिए ऐं ईअं महसूस थिए त ॼण मां महबूब जे दरड़े ते वेठो आहियां। तव्हां मां जंहिंजो लीमो खाधल हूंदो, जे उन जे आॾो लीमे जी ॻाल्हि कबी त उन जे वात में ज़ाइको त कोन ईंदो, पर ख़्याल त ज़ाइके ते वेंदो न, वात में पाणी ईंदो न। ए मिसाल इन करे थो ॾियां त मुंहिंजा मुस्लमान भाउ, ख़ुदा जो कसम तूं एतिरो इज़त वारो आहीं, ख़ुदा एॾो तोसां प्यार थो करे, मदीने जो साईं एॾो तोसां प्यार थो करे जो तो असांखे अंदाज़ो ई कोन्हे। बस रुॻी तव्हां सां थोरो हिन ज़ालिम दुनिया जे हिन चटपटाखिन खे थोरो पासे ते रखी रुॻी थोरो दिल जो कनेक्शन मदीने में कयो, पोइ तो मज़ो ॾिस त छा थो थिए। बस रुॻी थोरो कनेक्शन रुॻी तूं पंहिंजे दिल जो ख़्याल कर। छो त सुने लतीफ़ सरकार फरमायो, पाण ई ईंदुमि हो पर आऊं बि अॻ भली थियां, मतां चवे में पलो त हिन कमीनीअ मां की न थियो। थोरो पंहिंजे दिल जो ख़्याल, थोरो पंहिंजे दिल जी सोच। अक्सर हिकिड़ी ॻाल्हि तक़रीर में कंदो हुअमि, हिकिड़ो ग़रीब हुयो जेको मदीने पाक में पहुतो। कयल ॻाल्हि हिन करे थोरी थो कयां। जेॾीमहिल महबूबनि जे दरबार में रोई सुतो त महबूब कर्ज़ी थी आयो आहियां, मूंखे कर्ज़ ॾे, मां कोन मोटंदुसि। त महबूबनि करीबनि उनखे दीदार करायो। पाण फरमायूं त उथी हिन मुहांडे सां माण्हू अचे थो, तूं उन असांजा सलाम ॾे, जेको चवंदेसि तोखे ॾेई छॾींदो। अर्ज़ थो करे, महबूब जेकॾहिं न उहो मूंखां निशानी पुछे त छा चवांसि? मदीने जे मीर फरमायो, जेकॾहिं तोखां निशानी पुछे त ॿुधाइजांसि त रोज़ जुमे जी राति 100 दफ़ा दुरूद मां मुस्तफ़ा जे दरबार में मोकिलींदो आहियां। फलाणी जुमे जी राति ओ जागे जे करे तो 100 दफ़ा पूरो न करे सघे। जीअं पढ़ी पियो निंड पई अचे, पाण खे चूटियूं पियो हणी, पाण खे अज़ाब पियो ॾी, तकलीफ़ पियो ॾी त 100 दफ़ा पूरो कयां, मगर 100 दफ़ा पूरो न थियो। ॾींहं जो ज़ारो कतार रोई पियो, इहा निशानी लॻई त मूंखे पैसा ॾे। उन शख़्स यकदम अखि खुली वई, इंतज़ार कई, ॾिठे अचण वारो बि आयो आहे, पोयां लॻी पियो। जॾहिं दरवाज़े ते पहुतो, उनखे महबूब जा सलाम ॾिनई, महबूब जा सलाम ॾिनई। उन चयो, का निशानी ॿुधा। हिन निशानी ॿुधाइण शुरू कई, उन कंधड़ो हेठि करे रोअण शुरू कयो।
हिन गाल करे बस कई हुन गोढ़ा उगी करे कंधु मथे करे चे वरी बुधाए त मुझे महबूब छा चयो वरी उन पंहिंजी ॻाल्हि शुरू कई उन ॿुधण वारे ॿुधी जॾहिं ॻाल्हि पूरी कई वरी लुणक उगी करे वरी चई त वरी ॿुधा मुंहिंजे महबूब छा चयो सवारीअ खे कावड़ आई जे ॾियणो थई त ॾे हर हर छो थो पुछी उन रोंदड़ चयो ऐं अल्लाह जा बाना तूं ॻाल्हि कंदो पियो वञी मां दीदार कंदो पियो वञा जी तूं ॻाल्हि पियो करी त महबूब न तोॾे ही न्यापो ॾिनो आहे त मां अखियूं बूटे महबूब जो तसवर पियो कयां त ईअं पियो ॾिसां त मुंहिंजो महबूब साम्हूं तूं ॻाल्हि पियो करी मां दीदार पियो कयां यादि रखी छॾंदा मुंहिंजा मुस्लमान भाई यादि रखी छॾ महबूब कंहिंखां परे न आहे महबूब कंहिंखां परे बि न आहे पर यादि रखी छॾ महबूब वेझड़ो बि न आहे ये ॿई ॻाल्हियूं ज़हन में पकियूं रख महबूब परे बि कोन्हे महबूब वेझड़ो बि कोन्हे को महबूब परे उन्हनि जहिड़ा कोन्हे जन पंहिंजे दिलि जो कनेक्शन महबूब सां मिलायो उन्हनि खां त महबूब परे आहे ई कोन ऐं जन जिस्मानी तौर ते त सभु कुझु कयो पर दिलि हिन ज़ालिम दुनिया सां लॻाई उन्हनि जे लाइ महबूब वेझो आहे ई कोन यादि रखी छॾ जंहिंजे दिल में महबूब जो नालो इस्म पाक ॿुधण सां थोरो दिल में हिकिड़ी कैफ़ियत थिए उनखे मां ख़ुशख़बरी थो ॾियां त तूं यकीन कर त तुंहिंजो कनेक्शन गॾिजी वियो छो त लतीफ़ सरकार बि फरमायो के वेझड़ा बीठू अल्लाह के दूर बे औना सुपरी के चढ़न नचित ते के विसरन नमूर जिय में कुंडी मुसीबना सुपरी अल्लाह वारद जे हिक हिक लफ्ज़ दे गौर कर कुंडी में कच्चे जे माण्हुनि खां पुछ अगर तूं भी कच्चे जो आई कुंडी कारी में उन जे सिंग में वकड़ हूंदा आहिनि पर केतिरा बि वकड़ हुजनि उते जो उते वरदो वेंदो आहे सिंग हेॾे बि कोन थींदो आहे हेॾे बि कोन थींदो आहे सोणे लतीफ़ सरकार फरमायो त महबूब सां प्यार करण वारा महबूब तोखां परे कोन्हे को रुगी तूं दिल जो तसव्वुर महबूब ॾे मिला ॾिस त मुंहिंजो महबूब कीअं थो तोसां कुरबड़ो फरमाए बुनियादी ॻाल्हि कहिड़ी कंहिं यादि रखजनि त अगरि तुंहिंजे दिलि में थोरो बि ख़याल अचे थो त यकीन समझ त महबूब सां कनेक्शन तुंहिंजो मिली वियो पर सच त इहो आहे जेकॾहिं आशिक़नि जे नज़र में हलंदे मथे हज़रत मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते पियो वञे हिक शख्स चयो ऐ अल्लाह जा नबी मुंहिंजे रब जे दरबार में अर्ज़ कजां त मुंहिंजा मौला मुंहिंजो नालो कहिड़े खाते में लिखियल आहे मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो बेनियाज़ रब जवाब इनायत फरमायो ऐ मूसा इन मुंहिंजे बाने खे ॿुधाए जा त तुंहिंजो नालो मां रब जे दुश्मननि में लिखियल आहे कहिड़े खाते में लिखियल आहे दुश्मननि जे खाते जीअं अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह उन शख्स वटि आयो उनखे अहवाल ॾिनई वो शख्स नचण शुरू थो करे
खुशी में झुमरियों पाण शुरू तो करे। अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह फरमायो, अरे अल्लाह जा बाना, तो जो नालो दोस्तन में कोने, तो जो नालो दुश्मनन में आ। ओहो निहारे चंदो, अरे अल्लाह जा कलीम, नालो तैयार वट लिखला, तो दोस्तन में हुजे या दुश्मनन में। अज जेको दुश्मनन में लिखला, मां पंहिंजे यार जे फैसले ते खुश तो चा, जे दोस्तन में लिखंदो त देर कान्हे का। यार जे रज़ा में राज़ी रहण। मुंहिंजा मुसलमान भा, कहिड़ी ॻाल्हि आहे जेका ख़ुदा खां ॻुझी आहे? तोखे पेट में सूर थो पवे, छा मुंहिंजे रब खे ख़बर कान्हे? तोखे मथे में सूर थो पवे, छा मुंहिंजे ख़ुदा खे ख़बर कान्हे? तोखे का तकलीफ़ थी अचे, छा मुंहिंजे रब खे ख़बर कान्हे? दाहूं कंदा हूं, अदा ख़ुशि रही, अड़े अदा कहिड़ा हाल तो पुछी हीअं थी वियो। ऐं अल्लाह जा बाना, तोखां तुंहिंजी तकलीफ़ ख़ुदा खां ॻुझी कान्हे, मुंहिंजे मुस्तफ़ा खां बि ॻुझी कान्हे। यादि रखी छॾ, बजाए हिन हुनखे ॿुधाइण लाइ जेको पुछई न, बसि हिकिड़ो जवाबु ॾे, चओ अल्हम्दुलिल्लाह। कहिड़ियूं दाहूं कयां? दाहूं उनजे आॾो कर जेको तुंहिंजे दाहुनि जो दर्द बि करे, जेको तुंहिंजे दर्दनि जी दवा बि करे। दुनिया वारनि खे सुहिणे अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइनि था, ऐं अल्लाह जा बाना, पंहिंजे दुखनि जूं ॻाल्हियूं माण्हुनि खे न ॿुधाईंदो कान्हे। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइनि था त पंहिंजे दुखनि जूं ॻाल्हियूं, पंहिंजे दिल जा राज़, भले केॾो बि दिली दोस्त हुजे, अब्दुल कादिर जीलानी सुहिणो फरमाए थो त पंहिंजे दुखनि ऐं परेशानियुनि जूं कहाणियूं पंहिंजे दिली दोस्त खे बि न ॿुधाए। मुंहिंजा साईं, अगरि दिली दोस्त खे न ॿुधायां त कंहिंखे ॿुधायां? पाण फरमाइनि था, इहो अॼु जो जेको तुंहिंजो दोस्त आहे, इहो सुभाणे तुंहिंजो दुश्मन बि थी सघे थो। जेको अॼु जो तुंहिंजो दोस्त आहे, इहो सुभाणे तुंहिंजो दुश्मन थी सघे थो। तुंहिंजी दिलि समुंड आहे, दोस्त जी दिलि दरिया आहे। जेकॾहिं समुंड में ॻाल्हि न टिकी त तूं दोस्त खे कीअं थो चवीं त मां त तोखे ॿुधायां थो, पर तूं ॿिए खे न ॿुधाइजां। जॾहिं समुंड में ॻाल्हि नथी टिके, इहा दरिया में ॻाल्हि किथां टिकंदी? पाण फरमाईंदा, ख़बरदार थी पंहिंजे दुखनि सूरनि जूं कहाणियूं दोस्तनि खे न ॿुधाए। इहो अॼु जो दोस्त अगरि सुभाणे तुंहिंजो दुश्मन थी पियो त सभ खां पहिरीं तुंहिंजे कमज़ोरनि जो फ़ाइदो वठण वारो इहो दोस्त हूंदो। दुनिया जे आॾो पार करण वारो इहो दोस्त हूंदो। दुनिया जे आॾो तुंहिंजूं कमज़ोरियूं ॿुधाइण वारो इहो दोस्त हूंदो। त अर्ज़ु कयो, ग़ुलाम मुंहिंजा साईं, पोइ अंदर थो फाटे। पाण फरमायूं त उन करीम खे ॿुधा जेको तुंहिंजे दर्दनि जी दवा करे, उन महबूब मदीने जे ताजदार खे ॿुधा जेको तुंहिंजूं मुश्किलातूं हल करे, जेको तोखे दुनिया में ख्वार कोन कंदो पर तुंहिंजे दर्दनि जी दवा कंदो। मुंहिंजे करीम आका जो सहाबी आहे, सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जो सहाबी आहे। पुट गुम थी वियो। केर गुम थियो? बचिड़ो गुम थी वियो। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबी जो अंदाज़ो लॻाए बचिड़ी वार हुई के जो बचिड़ो गुम थींदो आहे त अबे अम्मा जो छा हाल हूंदो आहे। 3 ॾींहं गुज़री विया। जी जल अमड़ रोई रोई बिना खाइण जे हिन हाल करे छॾिया। अखियुनि जो पाणी सुकी वियो। पीउ ॻोल्हे ॻोल्हे दीवानो। जेॾी महिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घर मायूस थी मोटी आयो, ज़ाल चवे थी ॻाल्हि ॿुध, का बि किथों खुरक नथी लॻे। दुनिया जे आॾो त मायूस थी विया हो। देर न कर, सिधो महबूब जे दरबार में वञ। महबूब जे दर ते जेको सवाल ई ईंदो आहे कॾहिं बि ख़ाली कोन मोटंदो आहे। जबलनि में रहण वारो सहाबी आहे, झंगल में रहण वारो सहाबी आहे, मदीने खां तमामु घणो परे आहे।
उन दुख जे हाल में उन परेशानी जे आलम में अॼु चोथों ॾींहुं थो थिए बचड़े जे विछोड़े में उन जो हाल कहिड़ो थी वियो आहे 4 ॾींहं बचड़े जे विछोड़े खे थी विया रोंदो रोंदो मुंहिंजे मदीने जे ताजदार जे दरबार में थो अचे काथे जो मदीने वारे जे दरबार में काथे थो अचे गला गला काथे थो अचे मदीने वारे साईं जे दरबार में उन दरबार जो अंदाज़ो कीअं थो लॻाए मुस्लमान जंहिं महबूब जे मुल्क तां रुॻी महबूब जे मुल्क तां रुॻी तो ने न का तस्बीह या टोपी ईंदी आहे लिखियो पियो हूंदो आहे त मेड इन चाइना लिखियो पियो हूंदो आहे त इहे चाइना में ठही आहे पर हमराह वियो मदीने पाक मां वठी आयो बेख़बर जॾहिं टोपी मिलंदी थी त चुमंदो हई या कोन चुमंदो हई जवाब ॾे लिखियो पियो आहे त चाइना जी आहे लिखियो पियो आहे त चाइना जी आहे पर आई महबूब जे वतन तूं चकरड़ो ॾेई आई आहे त तुंहिंजी उन सां एतिरी उल्फत आहे जो तूं उनखे नालो ॿुधण सां चुमी थो इहा ई मुहबत आहे जेका तोखे जन्नत में महल ठाराए ॾींदी इहा मुहबत जी निशानी आहे इहा प्यार जी निशानी आहे हली वञी करे उन हाजी सगोरे जेड़ा जंहिंजी रुॻी ख़बर पवंदी आहे त उमिरो करे मोटियो आहे दौड़ंदा वेंदा उन जो चहिरो ॾिसण जे लाइ उन जूं अखियूं ॾिसण जे लाइ ॻाल्हि छा आहे हिकिड़े आशिक़ मंज़र ज़हन में जो शेर पढ़ा अॼु उॾी वञो कूंज ॾाढी दिलि खे लॻी मूंझ अॼु उॾी वञो कूंज ॾाढी दिलि खे लॻी मूंझ कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा वठी अंगण ते अचांसि वठी अंगण ते अचांसि पंहिंजे पुनल जो पुछांसि वठी अंगण ते अचांसि पंहिंजे दिलबर जो पुछांसि कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा छो तो मदीने जे माण्हूअ जी पुछा करी चवे थो मन खे ॿुधा ए हरम जूं ॻाल्हियूं अल्लाह अल्लाह शलबा जपवई सुना करीम मन के बुधा ए हरम जो ॻाल्हियूं नबवी हरम जो मिठड़ियूं ॻाल्हियूं अॼु उॾी वञो केरा हितां उॾी वञो केरा मुंहिंजा जली विया आहिनि जहिड़ा कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा मदीने तैयबा जे लाइ दिलि तड़पंदी आहे मदीने जे दीदार लाइ दिलि सिकंदी आहे अॼु दीवानो जबलनि झंगलनि मां पधरो करे ताजदारे मदीना जे दरबार में ईंदो आहे रोंदो थो अचे जो टाइम महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा जे सथ में वेठा आहिनि सहाबी सगोरो जंगल जे रहण वारो 3 ॾींहंनि जे बचे जे विछोड़े वारो चौथे ॾींहुं हुज़ूर जे दरबार में पहुतो जीअं रोंदो हबीबनि खे ॾिठई हूअं त चुप हुयो पर महबूब खे ॾिठई त ओछंगरूं अचे हिकिड़ी शइ नोट कयो ॿार खे न ॿाहिरि केरु बि मारींदो आहे
तो उन जो मुकाबलो कंदो आहे। केरु पुछंदो त चाहे चवंदो हीअं हीअं, पर जॾहिं अमड़ जे साम्हूं ईंदो, अमड़ पुछंदी अबा छा थियो अथई, त रोई ॾींदो। छो त हुनखे ख़बर आहे त मुंहिंजी अमड़ मुंहिंजो पासो वठंदी, मुंहिंजी अमड़ मुंहिंजो साथ ॾींदी। त यादि रखो दोस्तो, रोअण उन जे आॾो ईंदो आहे जंहिंजी पक हूंदी आहे त हे मुंहिंजो पासो वठंदो। सहाबीअ खे ख़बर आहे त अॼु महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे मथां महिरबानी फरमाईंदो। जीअं हुज़ूर जे पाक नूरानी चेहरे तय्यबह जे मथां निगाह पई त रोअण शुरू कई। मुंहिंजे आका करीम फरमायो, ओ रोअण वारा, दरबार मुस्तफ़ा में आई, रोअण त बंदि कर। यादि रखी छॾ, ज़मीन जे खिते ते रो, बेशक रो, अल्लाह खे रोअण वणंदो आहे, पर मदीने तय्यबह जे दरबार में खुदा जो कसम तूं वञ सही, उते रुॻी तूं अखियुनि मां ॻोढ़ा ॻाढ़ अञा निंड मां उथंदे कोन, ॾिस त तुंहिंजो कमु थिए थो या नथो थिए। 2012 जे अंदरि मदीने तय्यबह जे दरबार में मौजूद हुआसीं। उते असां सां साइड में को काफ़िलो हुयो, को ऑफिसर आयो हो। घर वारी फोन कयसि त पुठियां घर पंहिंजे सॼे खे सील करे विया आहिनि, 24 कलाकनि जो अल्टीमेटम आहे, हाणे तूं मदीने में वेठो आहीं, मां छा कयां। हुयो त ऑफिसर, पर हुयो सरकार जे प्यार वारो। उते जेके होटल में माण्हू आहे उन्हनि खे चई त कंहिं वटि का न्याणी गॾु आयल आहे नंढड़ी, तवजह कजो। हिकिड़े जे यारो चई खुदा जे वास्ते हिकिड़ो अधु कलाक मूंखे न्याणी। उहा न्याणी खणंदो रोंदो सिधो मुंहिंजे महबूब जे दरबार में। अम्मा फातिमा ज़हरा सुनी जो घरड़ो आहे। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे नसीब फरमाए। जन्नतुल बकी जे पासे खां बाबे जिब्राइल खां अचिबो आहे, उतां अंदरि अचे अम्मा फातिमा सुनी जे दरवाजे जे साम्हूं बीही उहा न्याणी हंज में खणी मदीने जे साईं खे त चयो, मुंहिंजा साईं, मुंहिंजी न्याणी त ॻोठा, पर हीअ न्याणी तोले मेड़ खणी आयो आहे। सुहिणी अम्मा बतूल न्याणी जे सदके मुंहिंजी मुश्किल हल कर। यकीन कयो दोस्तो, मदीने तय्यबह में हुआसीं, वो अञा उते रोए थो पियो। न्याणी बि पराई, रुॻी मुंहिंजे महबूब जे दरे ते खणी चवंदो, महबूब हिन न्याणीअ जो वास्तो थिए, हिन न्याणीअ जे वास्ते मुंहिंजा महबूब मुंहिंजी मुश्किल हल कर। अञा उते रोई दुआ घुरी, निकिरे ई कोन थो त घरम फोन थी अचेसि त अलाए केरु आया, माज़रत करे विया त असां भुल में तव्हांजो घर सील कयो, असांखे कंहिं ॿिए जो घर सील कयो। अहिड़ो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको गुलामनि जे अखि में ॻोढ़ो बर्दाश्त न करे सघंदो। उन महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां यकीन कर मुस्लमान, तूं मोहब्बत सां कॾहिं मुस्तफ़ा खे सजड़ो त करे इंसान त इंसान, पर महबूब मुस्तफ़ा जे दरबार में सुबुह जो टाइम आहे। सहाबी सबोरो को जंगल मां आयो, कंहिं पखीअ जा बचड़ा ॾिठई, आवाज़ ॾाढो वणेसि, दिलि में ख़्याल कई त हिन पखीअ जे बचड़े खे ताकीदुसि ॾाढो सुहिणो आवाज़ कंदो। हे पखीअ जे बचड़े खे आखेरे मां खणी घर रखी महबूब जे दरबार में वेठो आहे। उन पखीअ जी मां मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे साम्हूं आवाज़ करे केॾी महिल हीअं वञे, केॾी महिल हीअं वञे। पखियुनि खे बि ख़बर आहे त दरे मुस्तफ़ा ते कुर्ब थी वियो। उन पखीअ जूं ताहूं हिकिड़ो दफ़ो ताहूं कंदे वियो पखी, मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो सब्र कर। ॿियो दफ़ो ताहूं कंदो वियो पखी, मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो सब्र कर। सहाबा ॾिसनि पिया त पखी चू चू पियो करे, सहाबा ला त चू चू, पर यार जेको ॿोलियूं ॿुधण वारो आहे, राज़ ॼाणण वारो, उहो त ॼाणे पियो त पखी छा थो चवे। जेॾी महिल टियों दफ़ो हुन पखीअ ताह कई त मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो, ॾियो ख़बर केरु हिन पखीअ जा बचड़ा आखेरे मां लाहे आयो आहे।
मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवाना एकड़ो सहाबी थी बीठो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढा सुहिणा पे लगा न की कुहण जी नियत कई थम न की गोश्त खाइण जी नियत कई थम सुहिणा पे लगा इन करे मां खणी चयो त घरे में रखा बोली वणे पे हुजूर फरमायो त हिन जी अमड़ दाहूं थी पे करे मां मुस्तफा खां दाह बर्दाश्त न जेको पखी जे अमड़ जी दाह बर्दाश्त न करे मुसलमान जेको पखी जे अमड़ जी दाह बर्दाश्त न करे वो पंहिंजे उम्मती जी दाहूं बर्दाश्त कंदो छो रब कुरान में चयो त वलौ अन्नहुम इज़लमू अनफुसहुम जाऊक जॾहिं पंहिंजे नफ्सन जे मथां ज़ुल्मनि जी इंतहा करे छॾियो महबूब चवीन तुंहिंजे दरवाज़े ते अचनि छो रब फरमायो रब हिते ॻोठ मोहम्मद रमज़ान ॾाहिए में मौजूद न आहे छा ॾोह कयूं अल्लाह जा रब चए महबूब तुंहिंजे दरबार ते अचनि फस्तगफिरुल्लाह माफ़ी वरी बि मां रब खां घुरनि अल्लाह ताला छो फरमायो ओ मुस्लमान कॾहिं बि गौर न कई थे गौर कर अल्लाह ताला जॾहिं माफ़ी बि रब खां वठणी आहे माफ़ी ॾियण वारो बि रब आहे उहो रब छो थो चवे महबूब ज़ुल्म जाननि ते करे पोइ चवीन तुंहिंजे दरबार में अचनि इन करे जो मुंहिंजे ख़ुदा खे ख़बर आहे त मुंहिंजो महबूब पंहिंजे उम्मत सां प्यार थो करे मुझे खुदा के खबर आ त जॾहिं न उम्मतीअ जे हुजूर जे दरबार में रुनो मुझे मुस्तफा खां बर्दाश्त कोन थींदो उम्मती गोढ़ा गाड़ींदो मुझो मुस्तफा हथड़ा खणंदो मां रब खे रहम चवींदो माफ़ करे छॾींदो मांस माफ़ी मुझो रब ॾींदो आहे गुनाह माफ़ मुझो अल्लाह कंदो आहे ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी थी वञे मां अर्ज़ पे कयो त न सहाबी सगोरे रोंदे अर्ज कयो त मुंहिंजा महबूब मुंहिंजे बचड़े खे 3 ॾींहं थी विया आहिनि गुम आज चौथो ॾींहुं घर में चुल्ह कान ॿरी आहे उन मुंहिंजे बचड़े जी अमड़ रोई रोई हीणो हाल करे छॾियो आहे महबूब मुंहिंजा बचड़े सां ॾाढो प्यार आहे मुंहिंजे आका फरमायो देर न कर पंहिंजा ॻोढ़ा त उख उन जीअं ॻोढ़ा उखी बस कया हिन कुंड मां हिकु सहाबीअ आवाज़ ॾिनो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको नालो ऐं पता पार इहो असांजो महबूब जो गुलाम ॾेई रहियो आहे इन पतन पार सां हाणे हाणे फलाणे बाग जे कुंड में उन छोकिरे खे मां खेॾंदो ॾिसी आयो जीअं जो उन पीउ पंहिंजे पुट जो पतो ॿुधो अंदाज़ो लगा 3 ॾींहंनि जो विछोड़ो हो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उते जो उते उन बाग जे तरफ़ डोड़ण शुरू कयो जीअं बाग जे तरफ़ हिन डोड़ण शुरू कयो त मुंहिंजे करीम आका आवाज़ ॾिनो ओ वञण वारा जी मुंहिंजा आका जरा ॻाल्हि ॿुधी पोइ वञ जेॾी महिल उहो सहाबी बीही रहियो मुंहिंजे मुस्तफा करीम फरमायो जेॾी महिल उन बाग जे कुंड में पहुची यकीनन तूं सॾड़ो कंदे हा मुंहिंजा आका सॾड़ो कंदुमि मुंहिंजे हुज़ूर फरमायो इएं सॾ न कजां त ओ मुंहिंजा दिलबर पुट काथे हली आ जेॾी महिल मुंहिंजे हुज़ूर इएं फरमायो सहाबीअ जा छेह छिड़ी पिया मोहब्बत हली वई अजीब दिल में ख्याल थियो त मुंहिंजो मुस्तफा करीम रोके रहियो आहे त इएं सॾड़ो न कजां त ओ मुंहिंजा पुटड़ा हली आ सहाबी जे दिल में ख्याल आयो शायद मां हिन जो सॻो पीउ न आहियां शायद मुंहिंजे हिन नसब में को फ़र्क़ु अची वियो आहे न बचड़े जंहिंमें सहाबीअ जे दिल में जो ख्याल आयो त मुंहिंजे मुस्तफा फौरन फरमायो ओ अल्लाह जा माना जेको सोचे रहियो आहे इहो न सोच मां मुस्तफा इन जे करे थो रोकियां उन ॿारड़े सां रांदि खेॾण वारा मतां के यतीम बि मौजूद हुजनि जन जो अबो दुनिया में मौजूद न हुजे जो तोखे जेको दिल में दर्द मौजूद आहे जेको विछोड़ो मौजूद आहे मां मुस्तफा इन दर्द खे समझी सघां थो मतां तूं उन दर्द मां दाह करी तुंहिंजो पुट त तोॾे अची वेंदो पर जंहिंजो अबो मौजूद न हूंदो मतां पंहिंजे बाबे खे यादि करे रोए मां मुस्तफा
मुस्तफा खां उन जो रोण बर्दाश्त को इनो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जेको एक गुलाम जे अखिन में कोढ़ा बर्दाश्त न करे सके मुसलमान छा तो समझे त वो महबूब केतिरो प्यार कंदो हो पंहिंजे गुलाम सां कंदो हो या न कंदो तमाश पे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त सभ खां पहिरीं इहा हस पंहिंजे अंदर में पैदा कर जीअं न मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जो ज़िक्र तुंहिंजे आॾो थिए त पंहिंजी कैफ़ियत ॾिस त तुंहिंजे अंदर जी कैफ़ियत तब्दील थी आहे या कान थी आहे जे अंदर जी कैफ़ियत तब्दील न थी थिए त तूं यक हाजी आहीं हाफ़िज़ आहीं कारी आहीं कुझु बि आहीं सम्झ तो सॼी ज़िंदगी बर्बाद करे छॾी आहे अञा तो कुझु ई कोन कमायो आहे पर जे ॾाढ़ीअ कूड़ हई परवाह न आहे गुनहगार हई परवाह न आहे पर जे महसूस तो करी त महबूब जो नालो थो ॿुधां त मुंहिंजे अंदर में हिकिड़ी अजीब कैफ़ियत पैदा थी थिए त तोखे लख लख मुबारक आहे छो त इहा जेका कैफ़ियत आहे इहा ॿुधाए थी त तुंहिंजे दिलि जो कनेक्शन महबूब जे दरबार में ॻठियो पियो आहे त असुल कैफ़ियत आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहा दिलि जी कैफ़ियत उहा दिलि जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेका अजीब कैफ़ियत हूंदी आहे उहा मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां तोखे मिलाईंदी आहे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में तोखे पहुचाईंदी आहे त मां मोटी जा पंहिंजे मौज़ूअ ते छो त मौज़ू आहे अबे ऐं अम्मा जो हुज़ूर जे दरबार में सहाबी थो अचे नालो चाहे जो तलहा बिन उबैद हुजूर जे सहाबी जो नालो तलहा बिन उबैद मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गुलाम थियण जे लाइ थो अचे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मती थियण लाइ अची रहियो आहे जी जल अमड़ खे ॾाढो प्यारो आहे मां ॾाढो प्यार कंदी आहे पाण बि अमड़ सां प्यार कंदो आहे पर चेहरे मुस्तफा जो इहो ई कमाल आहे जंहिं बि हुजूर जे पाक चेहरे जो दीदार कयो ऐं मुंहिंजे मुस्तफा अगर उनखे क़बूल कयो देर कान थींदी हुई उहो दीवानन वांगुरु मुंहिंजे मुस्तफा जो गुलाम बणिजी वेंदो हुयो तलहा बिन उबैद जीजल अमर जो लाडलो बचड़ो आहे पंहिंजे कमकार सां निकितो मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार साम्हूं अची वियो जीअं मुंहिंजे मुस्तफा करीम जे चेहरे अतहर जे मथां निगाह पई तलहा पंहिंजी दिलि कुर्बान करे वेठो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कदमनि में हली आयो ओ मुंहिंजा महबूब कलमो पढ़ायो महबूब कलमो पढ़ायो आहे महबूब मुस्लमान महबूब जे आॾो मुस्लमान थियो आहे हाणे गौर सां ॿुधजां उहो तलहा बिन उबैद जेॾी महिल घरों अचे रोंदो अचे ॿाहिरि ॻोढ़ा उखंदो अचे हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे करीम आका उन जे ॻोढ़नि ते निगाह पई मुंहिंजे मदीने जे साईं पुछो तलहा अॻु में त मके जे गलियुनि में बेगैर रोण जे घुमंदो हुए अॼु तुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा छाजे करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बस मुस्तफा करीम जे पुछण जी देर आहे तलहा ज़ारो कतार रोअण शुरू कयो मुंहिंजे आका फरमायो ॻाल्हि कर अर्ज़ थो करे मुंहिंजा साईं मां जीजल अमड़ सां ॾाढो प्यार कंदो मुंहिंजा आका मां पंहिंजे जीजल मां सां ॾाढो प्यार कंदो हां मुंहिंजी अम्मा बि मूंसां ॾाढो प्यार कंदी आहे पर मुंहिंजा आका जॾहिं खां मां मुस्लमान थियो हां दुनिया जे ताननि जी परवाह नाहे मिटनि माइटनि जे ताननि जी परवाह नाहे पर मुंहिंजा आका जेॾी महिल जीजल अम्मा मूंखे तानो ॾींदी आहे मूंखे सम्झ में न ईंदो आहे त दिलि त महबूब खे ॾेई चुको हां हाणे अमड़ जे आॾो कहिड़ो जवाबु ॾियां पोइ अमड़ जे ताननि सां मुंहिंजा गज करी पवंदा आहिनि ओ मुंहिंजा महबूब मूंखां जीजल जो तानो बर्दाश्त नथो थिए दुनिया भली ॾे पर अमड़ सां प्यार थो कयां उन जो तानो बर्दाश्त नथो थिए मुंहिंजे करीम आका फरमायो देर न कई मुंहिंजे करीम आका पाण फरमायो पंहिंजा कोड़ा उगी छॾे मुर्कंदो वञ मां मुस्तफा तोखे ख़ुशख़बरी थो ॾियां त तुंहिंजी अमड़ वरी तोखे कॾहिं बि तानो कान ॾींदी
तवज्जो त कर मुसलमान। जॾहिं तलहा बिन उबैद खे ज़ुबान मुस्तफा मां या खुशखबरी मिली, हूअ नमाज खां बाद में चवंदो हो त मस्जिद में वेठो हुजां, सहाबा जे कचहरीअ में वेहां, अम्मा निंड करे त पोइ वञा, अॼु देर नथो करे, चवे थो नमाज पूरी थिए त वञा, छो त महबूबन फरमायो आहे तलहा मां तोखे तानो कान ॾींदी, यकीन आहे त मुंहिंजी अमड़ मुस्लमान थी वई हूंदी। जीअं जो नमाज पूरी थी, हूअ आस्ते आस्ते अॼु डोड़ंदो डोड़ंदो जीअं जे घर जे दर ते पहुतो, ॾिसे जी जल अमड़ इंतज़ार करे रही आहे। जीअं तलहा जे चेहरे ते मां जी निगाह पई, सीने सां लाए चुमियूं ॾींदी, अजरे खे गिराटी पाए अंदर वठी सेज ते थी विहारे, जेका मां विछाए रखी आहे, उहा मां जेका रोज़ ताना ऐं मेहना ॾींदी आहे, अॼु तानो मेहनो नथी ॾे, चवे थी ओ तलहा अॼु इन सेज ते वेही करे जंहिं पुनल खे दिलि ॾेई आयो हुई, उन पिणीअ जे प्यार जूं ॻाल्हियूं कर त तुंहिंजी अमड़ ॿुधी पंहिंजो हां ठारे। तलहा जे अखियुनि में लुड़कलड़े अम्मा जीजल ॻाल्हि चाहे, चवे थी ओ मुंहिंजा बचड़ा, उहो ई टाइम थी ॿुधाए जेको तलहा हुज़ूर जे दरबार में रोई अर्ज़ पियो करे, ओ मुंहिंजा बचड़ा जी मुंहिंजी जीजल अम्मा, बचड़ा बस तूं हितां निकिते, हेतिरियूं घड़ियूं गुज़रियूं कावड़ में वेठी हुयसि, अॼु तलहा सां घटि नाहे करणी, चंद लम्हा गुज़रिया, ॾिठम त चोॾीअ जे चंड खां वधीक सुहिणो अंगण ते आयो आहे। महबूब पेड़ो पायो आहे, महबूब निहारे चयो ऐ तलहा जी मां, ऐ तलहा जी मां, तलहा सां प्यार थो करे, रब तलहा सां प्यार थो करे, तूं छो थी उन बचड़े सां नाराज़ थी। उन महबूब जा इहे जुमला ॿुधी करे महबूब जो चेहरो दखिण जे आॾो ग़ाइब थी वियो, पर उन महल खां वठी हिन महल ताईं रुॻी इंतज़ार हुयो त केॾी महिल तो मुंहिंजो तलहा जे महबूब जूं ॻाल्हियूं करे, ऐ तलहा हूअ तोखे मनो कंदी हुयसि, हाणे मूंखे बि वठी हल त तोसां गॾु मां बि हली मुस्तफा जी ग़ुलामियाणी थी गुज़ारियां। एतिरो मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ग़ुलामनि सां प्यार कंदो आहे, पोइ अंदाज़ो लॻा जेको न महबूब एतिरो प्यार करण वारो आहे, पोइ जेकॾहिं तूं असां जिस्म जे अंदरि रुॻी एतिरी बि मुहबत न रखूं जो महबूब जो इस्म ॿुधी करे जिस्म जी कैफ़ियत तब्दील थिए, त पोइ त यार सिंधी सादी सिंधीअ में चवां त पोइ पंहिंजे पाण खे चऊं त यार हैफ़ थिए अहिड़े दिलबर जो नालो ॿुधण सां बि। लीमे जो नालो ॿुधी त वात पाणी थिए, अंब जो नालो ॿुधी त ज़ाइके जे लाइ दिल में ख़्याल अचे, सूफ़ जो नालो ॿुधी त दिल में ख़्याल अचे, त सूफ़ जो ज़ाइको हेड़ो आहे। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म ॿुधी ऐं तुंहिंजे दिल में तब्दीली न अचे, पोइ त हैफ़ तुंहिंजे हाल खे आहे। पर मूंखे चवण ॾे त तूं जवाबु हिकिड़ो ॾेई सघीं थो, जंहिं जवाब जो तोखे हक़ आहे उहो कहिड़ो जवाबु आहे? तूं चई सघीं थो त लीमे जो नालो ॿुधण सां वात पाणी उन जो थींदो जंहिंजो लीमो खाधल हूंदो, अंब जो नालो ॿुधण सां ज़ाइको वात जो उन जो महसूस थींदो जंहिंजो अंब खाधल हूंदो, सूफ़ जो ज़ाइको उनखे महसूस थींदो जंहिंजो सूफ़ खाधल हूंदो, ऐं महबूब जो इस्म ॿुधण सां दिल में कैफ़ियत उन जे में पैदा थींदी जंहिंजो महबूब सां नातो ॻंढियल हूंदो। त मुस्लमान पंहिंजो नातो मुंहिंजे मुस्तफा करीम सां गॾु हारून रशीद बादशाह ॿुधो तव्हां अलहमदुलिल्लाह ते खोड़ माण्हू हूंदा जेके हरमैन शरीफ़ जो दीदार करे आया हूंदा, उते नहरे ज़ुबैदा ॾिठी बि हूंदी दोस्त, ॿुधाईंदा बि आहिनि का ॾिनो ते हीअ नहरे ज़ुबैदा आहे, मां उनखे तफ़सील में नथो वञा। उहा ज़ुबैदा केरु आहे? हारून रशीद जी घर वारी आहे। उहा ज़ुबैदा हारून रशीद जी घर वारी आहे। हारून रशीद बि नेक आहे, ज़ुबैदा बि ॾाढी नेक आहे। बहरहाल उन्हनि जो हिकिड़ो पुटड़ो आहे, नौजवान
अजीब अंदाज़ा केतिरो टाइम थियो आहे घरों निकितो आहे कंहिं ॻोठ जे माण्हूअ जी दीवार पई किरे मजदूर जी ज़रूरत पई चई मजदूर ॻोल्हे अचां आयो जो बाज़ार में ॾिठई त मजदूर खोड़हन पर हिकिड़ो नूरानी चेहरे सां मजदूर जे सूरत में परे वेठो आहे दिल में ख़याल कई भला इन मजदूर के वठी वञा जॾहिं करीब आयो ए नौजवान मजदूरी कंदुम पर मुंहिंजा टे शर्त क़बूल कंदे त मजदूरी कंदुम जॾहिं मालिक सोचो त मजदूर थी करे शर्त थो रखे कहिड़ा टे शर्त चए थो सभ खां पहिरीं जेतिरी मुंहिंजे जिस्म में ताक़त आहे मां ओतिरो कमु कंदुमि वधीक कमु न कराईंदे चई क़बूल आहे ॿियो शर्त कहिड़ो आहे चवे थो निमाज़ जो टाइम थींदो मां निमाज़ पढ़ंदुमि मूंखां कमु कोन कराईंदे चई क़बूल आहे टियों शर्त कहिड़ो आहे चवे थो तुंहिंजो कमु जेतिरो आहे मां मुकमिल करे छॾींदुमि उन खां वधीक मूंखे रहण जो न चवंदे चई क़बूल आहे उनजे दिल में ख़याल थियो आहे त मजदूर थी करे शर्त थो ॾे राज़ कहिड़ो आहे वठी आयो हीअ दीवार ड्राहिणी आहे इन जो कारो बनाइणो आहे पाण कम सां हलियो वियो उन नौजवान उनजे अचण खां अॻु में तमामु कमु मुकमिल करे छॾियो जीअं मालिक आयो ॾिठई माण्हू हिकिड़ो कमु टिनि माण्हुनि जो थियो पियो आहे ख़ैर हिनखे मजदूरी ॾिनई ॿियो ॾींहुं थियो वरी ख़याल कई साॻे खे वठी अचां आयो त उहो नौजवान कोन हुयो मज़दूरनि खां पुछई फलाणो नौजवान चयो अलाए केरु 8 ॾींहंनि में हिकिड़ो ॾींहुं कमु कंदो आहे वरी 7 ॾींहं कमु कोन कंदो आहे मिलंदो काथे जे इएं झकनि में कंहिं न कंहिं पण जे हेठां सुतो पियो हूंदो आहे हिन अल्लाह जे पाने जे दिल में ख़याल थियो त इनखे ॾिसणो आहे इनखे ॻोल्हणो आहे वञे त शदीद बुखार जे सूरत में कंहिं पण जे हेठो सुतो पियो आहे सुते बि रब जो ज़िक्र करे रहियो आहे दिल में ख़याल कई जेको हेॾे बुखार में अल्लाह जो ज़िक्र थो करे यकीनन अल्लाह जो नेक सालिह बांधड़ो आहे मथो बीही जे ऐ नौजवान सुञाणा त कोन थो हेॾो तोखे बुखार आहे मुंहिंजी दिलि थी चवे त तूं मूंखे मोकिलियो ॾे मां तुंहिंजी ख़िदमत कयां उन नौजवान निहारे चयो तोखे मोकिलियो ज़रूर थो ॾियां पर हिकिड़ो शर्त मुंहिंजो क़बूल कंदे चई कहिड़ो शर्त आहे चई मूंखे मानी खाइण जो न चवंदे अजीब शर्त आहे मानी खाइण जो न चवंदे क़बूल आहे चई भला हिकिड़ो ॾींहुं न खाईंदो 2 ॾींहं न खाईंदो क़बूल आहे चई जेको न्यापो ॾींहुं न्यापो मुंहिंजो सलामत पहुचाईंदे चई क़बूल आहे उनखे कहिड़ी ख़बर त ही साहिब मंज़िल आहे उहो नौजवान उन माण्हूअ सां गॾिजी जीअं घरड़े में पहुतो अज़ीज़ दोस्त कुछ लम्हात गुज़रिया उन दिल में ख़याल कयो हाल ॾिसी अचे त रोई बि रहियो आहे अल्लाह जो ज़िक्र भी करे रहियो आहे क़ुरान करीम जो नुस्ख़ो उन सां मौजूद आहे उनखे कढी तिलावत करे रहियो आहे इनखे चवे थो मुंहिंजे भर में वेह जॾहिं ही भर में वेठो इनखे चवण लॻो मुंहिंजो टाइम पूरो थी वियो आहे मां त वञी रहियो आहियां पर मुंहिंजी वसीयत यादि कजां मुंहिंजो न्यापो पहुचाइजां कंहिंखे पहुचायां चई क़ुरान करीम जो नुस्ख़ो खणी करे वञी हारून रशीद बादशाह खे हे क़ुरान करीम जो नुस्ख़ो बि ॾेई अचिजां ऐं मुंहिंजा उनखे सलाम बि ॾिजां ऐं चइजांसि त वञण वारे नौजवान तोखे चयो त पंहिंजे महबूब जे मोहब्बत में पाण खे अञा बि दीवानो बनाए छॾजां अजीब राज आहे गरीब सोचो काॾे हारून रशीद बादशाह काॾे मां मिस्कीन ख़ैर उन नौजवान जीअं दम परवाज़ थियो उनजो दफन कफन करे उनखे लहद में लाहे कब्र में पहुचाए उनजो क़ुरान करीम जो नुस्ख़ो बि खणे सिधो हारून रशीद बादशाह जे दरबार में जल्दी न्यापो मोकिले
जल्दी में मुखे घुरायो मुखे वापस वञणो आहे हारून रशीद जल्दी में घुरायो जीअं क़ुरान करीम जो नुस्ख़ो उन जे आॾो रखे हारून रशीद ज़ारो कतार रोअण लॻो क़ुरान करीम खे चुमी करे उन कुराड़े नौजवान हो या कुराड़ो उनखे भाकुर पइजी बेख़बर ही मुंहिंजो बचिड़ो काथे आहे हारून रशीद चयो मुंहिंजो पुटड़ो काथे आहे ए ग़रीब परेशान थी वियो अलाए खून विचीअ में पवंदो अलाए छा बादशाह छा थो चवे जी वारो कर साल गुज़री विया आहिनि हिन बचिड़े खां विछड़े मुंहिंजो बचिड़ो काथे आहे जेॾी महिल उन नौजवान इहो जुमिलो ॿुधो जे ए हारून रशीद बादशाह मूंखे इहा त ख़बर कान्हे त तूं मुंहिंजो बाबो आहे मगर तुंहिंजे बचिड़े दुनिया छॾींदे वसीयत कई मूंखे त हे क़ुरान हारून रशीद बादशाह खे ॾेई अचिजां ऐं उनखे मुंहिंजा सलाम ॾिजां मां त सलाम ॾियण आयो आहियां हे नुस्ख़ो ॾियण आयो आहियां ऐं नियापो ॾियण आयो आहियां उन नौजवान चयो आहे त ऐ हारून रशीद पंहिंजी ज़िंदगीअ में अञा बि महबूब जे मुहबत खे वधाए पाण खे दीवानो बणाए छॾिजां हारून रशीद रोई चयो ऐ जवान तोखे ख़बर त हो केर देर न कर मूंखे मज़ार ते वठी हल वक़्त जो बादशाह हारून रशीद पंहिंजे पुट जे मज़ार ते जॾहिं रोई चवे थो ओ मुंहिंजा पुटड़ा अगर आख़िरी मुलाक़ात करी त मां पीउ खे अरमान को न रहे उहो ग़रीब चवे थो ऐ बादशाह हे तुंहिंजो पुट चवे थो हा हाणे हारून रशीद तो ॿुधाए त मूं वटि अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल शुरू थी जॾहिं क़ुरान जी कारीअ क़ुरान करीम जी हीअ आयत तिलावत कई अलम यअन लिल्लज़ीना आमनू